जी नाज़रीन, सिंध में कमंद जो फसल जेको आहे उहो लही चुको आहे ऐं हिन वक़्तु असां सां सिंध जे ज़राअत वारो सूबाई सलाहकार मंज़ूर वसाण साहब मौजूदु आहे। हुन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त कमंद जो अघु केतिरो मुक़ररु कयो पियो वञे। हमेशह सिंध जेको आहे उहो पंजाब जे मुक़ाबले में वधीक जेको आबादगारनि खे रेट ॾींदी आहे। हिन वक़्तु फ़ी मण कमंद जो अघु केतिरो थींदो, हिन हवाले सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। वसण साहब, इहो कहिड़ी डिपार्टमेंट तजवीज़ रखी आहे त हिन वक़्तु माना केतिरो रेट मुक़ररु थींदो? सुभाणे मीटिंग बि आहे। सुभाणे मीटिंग आहे ऐं लास्ट ईयर बि अव्हांखे शायदि इल्मु हूंदो, यादि हूंदो त असां ग्रोवर्स जे डिमांड ते या जेके चेंबर ऑफ कॉमर्स वारनि जे डिमांड खे मद्देनज़र रखंदे ऐं शुगर मिल जे ओनरनि सां बि ॻाल्हियुनि कंदे रेट रखियो 250, जॾहिं त पंजाब में 225 रुपया हुयो। हूअं बि जॾहिं खां असां आया आहियूं त मुंहिंजी मिनिस्ट्री में, मां एग्रीकल्चर मिनिस्ट्री जी हैसियत सां आयो आहियां, त तव्हां ॾिठो हूंदो त जेकॾहिं कणिक में वीट में उते 1100 आहे त असां 2000 रेट रखियो, ऐं जेकॾहिं उते 2000 आहे त असां 2200 रुपया रेट रखियो। छाजे करे त सीड बि महांगो आहे ऐं इन खां अलावा फर्टिलाइज़र बि DAP हुजे, यूरिया हुजे, इहे घणा महांगा थी चुका आहिनि। ऐं उनखां अलावा जेके एग्रीकल्चर्स जो या हारी जो या मिडलमैन जेके आहिनि, याने मिडलमैन त नथा चई सघो, हारी ऐं एग्रीकल्चर्स या जेके छोटे खातेदार आहिनि, उन्हनि जी बि ज़रूरतुनि खे मद्देनज़र रखंदे असां इहे फ़ैसिला कंदा आहियूं। छाकाणि पीपल्स पार्टी जो मैनिफेस्टो ऐं मक़सदु ई इहो आहे त हारनि खे फ़ाइदो मिले ऐं एग्रीकल्चर्स खे फ़ाइदो मिले। हाणे बि जेको सुभाणे असां मीटिंग रखी आहे, जंहिंमें कुझु ग्रोवर्स बि आहिनि ऐं कुझु एसोसिएशन आबादगार या जेके चेंबर ऑफ कॉमर्स, इहे सभिनी जा इन्हनि जा बि रिप्रेज़ेंटेटिव आहिनि ऐं मिल ओनर बि आहिनि। कंदासीं। बहरहाल सिंध खे असां हिन वक़्तु या हमेशह हर पॉइंट ऑफ व्यू खां मद्देनज़र रखंदे अहमियत ॾिनी आहे। इनशाला सुभाणे बि ॾींदासीं। हाणे छा आहे त हिन वक़्तु शुगर केन खे असांखे थोरो नुक़सानु त पियो आहे फ्लड जे करे, चई सघो था त रिकार्ड मुताबिक़ त घणो था चवनि, पर मां सम्झां थो त 10% 15% नुक़सानु थी सघे थो, 20 ताणी परसेंटेज ताणी, त उन में असां ॾींदासीं। पर इनशाला रेट सुठो रखंदासीं, 72 रखंदासीं। 72 आहे त सुभाणे जॾहिं ॻाल्हियूं ॿुधी, पर असां एग्रीकल्चर्स खे या उन्हनि जे हारनि खे हमेशह अहमियत ॾिनी आहे। इहो बि थींदो आहे, शिकायत रही आहे आबादगारनि जी त जेके चिमनियूं आहिनि उहे न ॿारींदा आहिनि शुगर मिल वारा वक़्त ते। त डेट कहिड़ी फिक्स कई आहे? शुगर मिल जेके चिमनियूं आहिनि कॾहिं ॿारींदियूं? ॾिसो, मूंखां अॻु में हमेशह हिननि 3 नवंबर खां अॻु में त शुगर मिलियूं हलाईंदा ई कोन हुआ। लास्ट ईयर असां 8 नवंबर हलाई, या तक़रीबन शुगर मिल असां हलायूं लास्ट ईयर, या अर्ली हलायूं हुआसीं। हाणे इनशाला जॾहिं सुभाणे वेहंदासीं त इहा असांजी कोशिशि हूंदी त रेट त खणी 2 पैसा हेॾे या हेॾे, पर अर्ली शुगर केन जेकॾहिं क्रशिंग शुरू कंदा त इन में असां ॿियूं फ़सुलु बि काहे सघूं था। डैमेज त थियो आहे शुगर केन खे, जेकॾहिं डिले थींदो त पोइ शायदि इन शुगर केन में वरी असां ॿीहर शुगर केन न लॻाए सघूं। उहा बि सीज़न वेंदी, ऐं असां जेकॾहिं भला उहा सीज़न न बि वञे त कणिक जी महल हली वेंदी, वीट जी। त इन जे करे इहे सभु ॻाल्हियूं ज़हन में आहिनि, सुभाणे डिस्कशन कंदासीं। मथां रबी जी सीज़न बि अचणी आहे, कणिक जो फसल बि जेको आहे उहो पोखी थियणी आहे, त उहा टाइम ते थींदी न थींदी? छो त पाणी अञा ताईं निकितो कोन्हे गुस जा, माना अक्सर इलाइक़नि में अञा ताईं पाणी बीठो आहे। ॾिसो, असां तक़रीबन चई सघो था तव्हां 2.4 2.5
पंजवीह टन चई सघो था या 25 लख एकड़नि जी आबादी जे लाइ 25 लख ॿोरियूं जंहिंमें 50 किलो बैग्स जेके हुजनि 50 किलो बैग्स आहे उहो सिर्फ़ु सीड जे लाइ फ्री ऑफ कास्ट सिंध जे माण्हुनि खे पीपल्स पार्टी जी हुकूमत ॾियण जो ऐलान कयो ऐं उहो असां पैसा बि NDMA खे ॾेई छॾिया आहिनि ऐं जेको मुंहिंजे ख़्याल में 28 या 29 तारीख़ बिज अची वेंदो हिते जेको 2-3 तारीख़ असिस्टेंट कमिश्नर जे हेडेड बाय असिस्टेंट कमिश्नर ऐं उन खां मथां DC जे या कमिश्नर जे थ्रू तक़सीम कयो वेंदो रिप्रेज़ेंटेटिव एग्रीकल्चर डिपार्टमेंट जो बि हूंदो ऐं ॿियनि एसोसिएशन जो बि एग्रीकल्चर्स जो बि हिकिड़ो हूंदो रिप्रेज़ेंटेटिव ऐं उन खां अलावा इंडिविजुअली बि सुठा माण्हू इन में इंक्लूड कया विया आहिनि त ताकी सही माण्हुनि खे बिज ॾिनो वञे नुक़सानात इंतिहा थियो आहे ऐं फ़सुलु कुझु कणिक मूं खां रिपोर्ट वरिती त शुरात बि थी आहे कंहिं कंहिं ज़िलनि में ऐं किथे असां वटि बि थी आहे पर ॿ प्रॉब्लम आहिनि असां सां हिकिड़े जीअं रोहिड़ी कैनाल में त पाणी हले थो नार में हले थो पर ख़ैरपुर जा सभई वाह बंदि आहिनि जॾहिं ख़ैरपुर जा वाह बंदि आहिनि त जॾहिं असां वीट काईंदासीं त पाणीअ जो ज़रूरु वारो हुअणु खपे पर पाणी इन जे करे असां नथा छॾियूं त ऑलरेडी माण्हुनि वटि घणो पाणी आहे जेकॾहिं हीउ छॾींदासीं त एक्सेस में थी वेंदो पोइ जिथे जिथे कमु शुरू थियो आहे ऐं उन्हनि कल्टिवेट बि करणु शुरू कयो आहे कंहिंखे बिज जेकॾहिं पंहिंजो आहे त उहो यूज़ थो करे पर उन्हनि खे असां वरी साॻियो बिज उन हिसाब सां ॾींदासीं पोइ खणी उहो पाण रखनि नेक्स्ट ईयर जे लाइ बाक़ी ऑलमोस्ट इहा असांजी ख़्वाहिश आहे त कोशिशि इहा ई आहे त जल्दी तक़रीबन नवंबर जे महीने में जेकॾहिं असां वीट माण्हुनि खे पाणी कढराए ऐं ॿनी आबादगार वारे पोज़ीशन में आणे करे कणिक कारायूं त बहितर थींदो न त पोइ आख़िर में सनफ्लावर या सोयाबीन वग़ैरह इहा दिसंबर जनवरी ताईं कराईंदासीं हिन में जेकी तव्हां सर्वे कई आहे त केतिरा आबादगार आहिनि जंहिंखे तव्हां ई सरकारी जेको आहे पैकेज ॾियो पिया भाण बिज जेको ॾींदो लॻभॻि 14 लख आबादगार आहिनि जंहिंमें मूं तव्हांखे ॿुधायो त 1 एकड़ खां 12.5 एकड़ ताईं तक़रीबन 10 लख आबादगार आहिनि ऐं जेकॾहिं 1 खां 25 एकड़नि वारा जेके आहिनि उहे तक़रीबन 3 लख ऐं 1000 के आहिनि बाक़ी 98,000 आहिनि अबो जेके 25 एकड़ आहे उन्हनि खे असां जेकॾहिं वॾनि आबादगारनि खे न पिया ॾियूं त उहो सिस्टम सिंध में छा आहे त हूअं बि बिज हारीअ ते हूंदो आहे पोइ हारी रहिजी पिया वञनि त असां चयो त जेकॾहिं हारियुनि जे लाइ त इहे असां कमु कयो आहे त उन्हनि ग़रीबनि खे मदद मिले ऐं जेकॾहिं उन्हनि खे न ॾींदासीं त पोइ 12 एकड़ वारो त लैंड ओनर बि ख़ुदि हूंदो हारी बि पाण ख़ुदि हूंदो तंहिंजे करे असां इहा कोशिशि कई आहे त सभिनी जे लाइ कयूं त तक़रीबन 14 लख खनि आहिनि ऐं जंहिंजी 50 kg ते 1 एकड़ आहे ऐं जंहिंजी कास्ट बि लॻभॻि कोई 12-13 अरब आहे हिन में सर ॾिसो केतिरी जेकी रबी जी सीज़न आहे उन में ज़मीन केतिरी आबाद न थी सघंदी सर्वे थियो हूंदो ज़ाहिर आहे ज़रात मुंहिंजे ख़्याल में जेको हिन वक़्तु ताणी असांजे मुताबिक़ जेकी फिगर मिली आहे असांजे मुताबिक़ हूअं त लैंड जेकी कल्टिवेट थींदी आहे उहा कॾहिं शो कयो वेंदो आहे त भई 43 लख आहिनि ऐं उन में ॿिया बि क्रॉप थींदा आहिनि पर जेकॾहिं गंदम मिसाल हुई त शॉर्टफॉल अची सघे थो तक़रीबन जेकॾहिं हाणे 24 लख आहे त 10 लख खनि जो शॉर्टफॉल अची सघे थो पर 24 लख एकड़ ते एनी हाउ गंदम थींदी जी नज़रीन तव्हां सिंध जे सलाहकार ज़रात बाबति मंज़ूर वसण साहब जी ॻाल्हि ॿुधी हुन चवणु आहे त 14 लख जेके बरसातुनि खां पोइ जेकी बोड सूरताल थी आहे आबादगार मुतासिर थिया आहिनि उन्हनि खे सरकारी जेको आहे उन ते फंड्स मां बिज बांड ॾिनो वेंदो ऐं जेके कमनि जे हवाले सां सुभाणे मीटिंग आहे आबादगारनि जी शुगर मिल जी ज़रात खाते जी उन में बि इहो आहे त पंजाब खां वधीक
रेट मुक़ररु कयो वेंदो कमनि जो फ़ी मण ऐं हिन हवाले सां जेके शुगर मिल मालिक आहिनि उन्हनि खे बि जेको आहे पाबंद कयो वेंदो त नवंबर में जेको आहे उहो पंहिंजूं शुगर मिलूं हलाइनि। तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी कैमरामैन ज़ुल्फ़कार चांडियो सां गॾु वहीद राजभर।